असांखे मुतारिफ़ करायो, तव्हां असांखे ॿुधायो। ऐं हाणे गुज़ारिश कंदुसि लतीफ़ मल्लाह खे। लतीफ़ मल्लाह पाण समाजी अॻवान आहिनि ऐं सिंध जी क़ौमी तहरीक सां बि साहिल आहिनि। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं लतीफ़ मल्लाह खे त पाण अचनि अवां सां मुखातिब थियनि। जी सिंध हक़ मौजूद। पहिरीं त सभिनी आयल महिमान जो ऐं ख़ासि करे कामरेड जे फैमिली शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हिते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं कामरेड सां जेके 2002 खां वठी पोइ असां मुसलसल सां राब्तो रहियो आहे ऐं तमामु घणो ख़ुशि नसीबु आहियां जो मूं कामरेड सां तमामु घणा सफ़र गॾु कया। हैदराबाद खां कराची ताईं रातियुनि जूं रातियूं गॾु रहियासीं, कचहरियूं कयूंसीं। ऐं मूं सियासत में, समाजियात में या सोशल में जेको कामरेड सिखियो ओतिरो ॿियो कंहिं ॿिए शख़्सियत खां न सिखियो। ऐं इहो ई चवंदुसि त जॾहिं असां अख़बार कढी हुई दुआ ऐं मायूस थी वियासीं त उन वक़्तु इक़बाल साहब, माशूक़ साहब जॾहिं असीं कामरेड वियासीं चयोसीं कामरेड साहब असां जेको आहे अख़बार कटी आहे हाणे असीं मायूसी जी तरफ़ वञूं पिया, त उन असांखे हिमत ॾिनी। चयो त तव्हां सफ़र जारी रखो ऐं भलो कमु कयो, ऐं तव्हां सां गॾु आहियां। ऐं पोइ कामरेड जेको आहे सो पंहिंजे सिर जेको असां सां गॾु हलंदो, कराची हलंदो ऐं असांखे रस्ता ॾेखारींदो ऐं असांखे जेको आहे सो हिकिड़ो पहचान ॾेखारींदो ऐं असांजी मंज़िलूं ॾेखारींदो। ऐं असां में जेका मायूसी आहे मायूसी कढी छॾियईं। ऐं उन मायूसी जी जेको आहे उन जो असरु इहो थियो आहे जे असां अॼु बि जेको आहे जॾहिं बि कंहिं बि रस्ते ते हलूं था त असांखे कामरेड जी रहनुमाई मिले थी। ऐं पर जेको आहे सो कामरेड जेको आहे जिस्मानी तौर सां वाक़ई जुदा थी आहे, लेकिन असां वटि रूहानी तौरु हर वक़्तु सां गॾु आहे। इन करे कामरेड जी जेकी सालगिरह आहे उहा इंशाअल्लाह ताला सदाईं मल्हाई वेंदी ऐं सदाईं जेको आहे उन कामरेड साथी मल्हाईंदा वेंदा। ऐं असांखे कामरेड जेको आहे जेको कुझु सेखारियो आहे असीं जेको आहे त ओड़ी तरीक़े सां पंहिंजे माण्हुनि जी पंहिंजे सिंधी क़ौम जी उहा ख़िदमत कंदासीं त यकीननि जेको आहे कामरेड जे रूह खे सुकून मिलंदो। ऐं उहा असांजे कामरेड जूं चुमियूं उहे हरगिज़ न विसरंदियूं। ऐं उहो चुमियुनि में प्यारु जेको आहे सिर्फ़ु कामरेड जे चुमीअ में ॿिए कंहिं बि तरह चुमी में प्यारु न हो, जंहिं मां मोहबत उकी ऐं प्यारु मिलंदो। तव्हां सभिनी जी महिरबानी।